टोटल दोस्तों का मां जा कोटे सा गड मां हुंदम बाकी खल्क बिल्कुल पहुंचे सही सही तो जेको ता चो पिरो बाबा ही जो समझो साने घर जो दो आहे ने करे ये समझो त मुनीर साहब असम साहब जे घर जो दो ये सा ला ये समझो पराव दो ना है इन जे कर मेहरबानी है कजा त ही बुझे पकड़ के दे आइकड़ा वकार है जो वकार बस जो कह रहे हैं क्या सब कोई सब सही है हम कोई तो हां अरे तो चाटा सही को हो तमाम की वांदा ये वने वाले बस को छोड़ दो नहीं ना वो बस पेरा सही हेलो सही ना ठीक पेमेंट ऐसा क्यों था बा तू घबराए ना पेमेंट जो था बैठा हूं वजह से पेमेंट तू घबराए ना पेमेंट ते तो के मिली वे अब हेता कोते गई ताई छड्यो न पेमेंट तुरंत ही अब हम कोई तक मंसूर भाई कोते के सही पेरो खड़ा है के मंजिल मकसद पे पहुंचाए हक थे इंसाफ थे चोरन जो पर्दो ख्वार कर भेजा भेजा कोई हेलो खुश आयो खरा किधर शाबाश 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 तो जो ता हेलो 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 भाई चलो हां ठीक है हां साहब शाबाश अटकन की आवाज ममता दी बैठो मोटी काम करो गेट के लिए चलिए यार काम करो शाबाश काम करो काम करो काम कर बेटा रात देर सां जेको आहे पडिजन टाउन जेको आहे वार्ड नंबर 3 ज़फ़र शाह कॉलोनी में PPUC खोई जे लाल जे सदर जेको आहे एडवोकेट मंसूर राजपर जे जेको आहे घर में जेको आहे 4 हथियारबंद घर में दाख़िल थी घर भातियुनि खे जेको आहे 1 कलाक ताईं यरगमाल बणाए जेको आहे घर में कैश रक़म ऐं सामान खयो वियो आहे उन वार सां पहिरां सुबुह खयासीं हाणे जेको आहे खोजी कुता घुराया विया आहिनि हाणे उन्हनि खे जेको आहे खोजी कुतनि खे जेको आहे छॾियो वियो आहे हाणे ॾिसूं त खोजी कुता जेको आहे किथे था पहुचनि
अजय ने जल्दी करो शाबाश कत्ता शाबाश 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 कुत्ते की मिट्टी संगाई हुई है उन खां पोइ जेको आहे कुत्ते खां पेरों हीअं रखणायो वियो आहे हिन वक़्तु ताईं जेको आहे साॻियो पेरो थो खणे जेको राति पहिरियों SSP नौशर फिरोज़ जेको आयो रॉयल खोसो आयो उन सां गॾु SHO पटीजन हुयो ऐं कुझु असां दोस्त हुआसीं जन ही पेरो खयो हिन वक़्तु ताईं जेको आहे साॻियो ई पहिरियों कुतो जेको आहे खयो पियो थो हले ॾिसूं हिन वक़्तु जेको आहे त कुते सां को बि गॾु आहे सिर्फ़ु जेको आहे हिकु उन मालिक गॾु अथसि किथे थो पहुचे हाँ बीन खान बीन खान हाँ साईं साथी तव्हांजो भाउ असांजो कज़न आहे पाण किराए हो तो जी पाण राजपर आहियूं लेकर सारी जगह कभी गंदगी आवाज समीना हींअर पटीजन टाउन जेको आहे साईं ज़फ़र शाह जटनि खां उहो लिमिना रस्तो जेको आहे हा उहो चयो अथमि हिन वक़्तु ताईं जेको आहे कुतो बि जेको आहे साॻियो ई पहिरियों खयो आहे जेको राति SSP नौशर फिरोज़ मीर रॉयल खोसो साहिबु हुयो SHO पटीजन मोहम्मद असलम लिगारी ऐं कुझु असां दोस्त हुआसीं जन जेको राति पहिरियों खयो उहो ई पहिरियों जेको आहे कुते जेको खयो आहे जेको साॻिए रस्ते सां हले पियो थो जिते असां पहिरियां ख़तमु कया उतां खां अॻिते ॾिसूं त किथे थो जेको आहे कुतो दंग करे पंहिंजो भलाई वकार इब्राहिम राजपर कर हलाइस हाँ हाँ
हाँ हाँ पर हिकिड़ो तव्हां किथां खां आहियो? लाड़काने खां? जी अच्छा, केतिरी टीम आहे तव्हां वटि भला? अच्छा, साईं राति देर सां जेको आहे PPUC खोई जलाल जे सदर एडवोकेट मंसूर राजपर जे जेको घर मां नामालूम हथियारबंद जेको आहे घर में दाख़िल थी हथियारनि जे जेको आहे ज़ोर ते घर भातियुनि खे यरगमाल बणाए ऐं लखें रुपया रोक ऐं सामान खणी जेको आहे फरार थी विया। उनखां पोइ राति 4 बजे असां जेको आहे SSP मीर रोल खोसो नौशरो फेरो सां ॻाल्हि ॿोल थी। उहो अधु कलाक जे अंदरि अंदरि जेको आहे पार्टीज़न में पुॻो ऐं उन जे तसलसल ऐं ताउन सां ई जेको आहे उन वक़्तु ई पहिरियों खयोंसीं। जेको पार्टीज़न शहर मां निकिरंदे जेको आहे ज़फ़र शाह कॉलोनी उन खां पोइ हे जेको कची बाउंड्री आहे लिमन वारी ज़फ़र शाह झटे जी कुते बि उहो ई पहिरियों खयों ऐं राति असां बि उहो ई पहिरियों खयूं। त हाणे ॾिसूं कुतो जेको आहे किथे थो दंग करे। हिन वक़्तु ताईं जेको पहिरियों खणी रहियो आहे कुतो त उहो ई पहिरीं बि पहिरियों साॻियो खयों ऐं राति जेको असां पहिरियों खयों उहो बि साॻियो ई आहे ऐं हिन वक़्तु जेको कुतो हली रहियो आहे उहो बि साॻियो ई पहिरियों आहे। ॾिसूं हाणे अॻिते जेको आहे हिन सियाल मोरीअ खां ऐं सियाल बोर्ड खां जेको आहे शहीद थियल फ़ौजी नौजवान आहे ओसि ताईं असांजो पहिरियों हलियो। उतां खां अॻिते जी ख़बर पए त कुतो किथे थो दंग करे। असांजो बि ईअं आहे जेको आहे SSP नौशरो फिरोज़ खां ऐं SHO पार्टीज़न खां मुतालबो त जेके हक़ी जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि ऐं इंशाअल्लाह हींअर कुते सां गॾु बि आहियूं कंहिंसां नाजाइज़ी बि न थियणु ॾींदासीं ऐं ॾिसंदासीं कंहिंजे घर में था वेहनि छा थो थिए उन खां पोइ जेको आहे लाइमल जोड़बो। काम करो शाबाश 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 बेटा शाबाश 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 कट्टा बस गंदी जगह शाबाश बिल्कुलु अदा अॻिते ईअं ई था कयूं। हाणे थोरो अॻिते हलूं त ॾिसूं वरी किथां किथां लही थो पए कचे में त उन हिसाब सां काफ़ी असांजे ज़िले में जेको आहे बदमनी वधी वई आहे। इन खां पोइ हिकु हिरास पकड़ियल आहे। मंसूर सां जेको आहे हिन ॾुख जे घड़ीअ में जेको आहे या जेको हिन हादसो जेको थियो अथसि उन में जेको आहे त काफ़ी दोस्त पुॻा अथसि। पंहिंजो जेको आहे DSP नौशरो फिरोज़ पुॻो साॻियो ई पहिरियों आहे जेको ढकियल आहे जेको हिन शहीद असद हुसैन सियाल जे बोर्ड खां जेको वरी साॻियो कुते खे पहिरियों सुंघायो आहे। त हाणे ॾिसूं त कुतो किथे थो तंग करे। हे वार जेका आहे रोड सां गॾु आहे जेको आहे हुन सां जेको आहे UCGO जो चेयरमैन चाचा असगर वसीर साथी आज़ादी बिना राजपर ऐं यूसुफ जलाल जो जनरल सेक्रेटरी दीन मोहम्मद लाशारी PPUC जलाल जो अॻवान सेठ हाफ़िज़ अख्तर राजपर ऐं काफ़ी संगत आहे जेका हिन वक़्तु कुते सां जेका आहे गॾु आहे जेका हींअर तमामु घणी वार बि आहे। हल पोइ हॉटस्पॉट खोलियो हिकु खां 8 ताईं मिलाईसीं नोट 40। हींअर जेको कुतो आहे उहो पार्टीज़न खां जलाल जी रोड सां हली रहियो आहे।
हाँ शहीद असद सियाल के बोर्ड ताईं जेको आहे असां पहिरां खयां हुआ उते पहिरां गुम थी विया हुआ हाणे जेको आहे ॾिसूं 167 सर ॾिसूं उते जे मालिकनि जी कारीगरी कहिड़ी आहे त जेका अॼु ख़बर पवंदी असुल कारीगरीअ जी बि ख़बर पवंदी त कुतो केॾे थो वञे किथे थो वेहे शाबाश मोती जी ही पटीजन पुलिस SHO मोहम्मद असलम लिगारी साहब ऐं SHO मुनीर लिगारी जेको आहे हिन वक़्तु वार सां गॾु आहिनि हुन सां गॾु जेको आहे UCGO जो चेयरमैन चाचा असगर वसीर बि जेको आहे सां गॾु आहे ऐं काफ़ी जेका आहे सवनि जी तइदाद में जेका आहे UC जी जेका आवाम आहे ऐं पटीजन जी आवाम जेका आहे मंसूर सां हिन मरहले में जेको आहे गॾु आहे मालिक साईं भलाई कंदो शाबाश त ॾिसूं कुतो हाणे किथे थो वेहे हली शाबाश कुतो ठकिजी पिया छा अरे बाबा ये सिंगल रखो तो अच्छा शाबाश सही कुतो जेको आहे हिन वक़्तु पटीजन खां जलाल जी जेको मेन रोड आहे उन सां हली रहियो आहे ॾिसूं हाणे किथे थो दंग करे अल्लाह पाक रहम कंदो इंशाल्लाह के असां नाजाइज़ बि न थियण ॾींदासीं ऐं असां पंहिंजो राइट ते आहियूं हक़ ते आहियूं असां चवंदा त कंहिंसां नाइंसाफ़ी न थिए न असां सां केरु करे न असां कंहिंसां कयूं सो हाणे हीउ हिकु जेको आहे वॾो असां जेको ऐं प्यारो दोस्त आहे असांजो भाउ आहे एजुकेट मंसूर राजपत जेको आहे यूसुफ जलाल जो सदर आहे जंहिंसां हीउ वॾो कुझु थियो आहे जो घर में हिकु कलाक ते घर भाती यरगमाल बणाए सोन कैश रक़म जेका आहे खई वई आहे कुझु सामान खयो वियो आहे सो शेयर करे छॾीस तो ख़बर पवंदी ॾिस त छा पई थी हले हाँ सर जी 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 बाबा जी काम करो जी जी काम करो मत दी काम करो मत दी इते पहिरों लॻल अथव साॻियो इते काम करो जेका वार आहे या जेका हिन वक़्तु गॾु आहे कुते सां प्यारो दोस्त आहे असांजो भाउ आहे ख़बर जी 180 ॼणा जी 180 किलोमीटर ही ॾिसो 1100 लाइट नहीं दी अल्लाह यार बता दो जी जबरदस्त कारीगरी हुई असां वटि लफ़्ज़ मशहूरु आहे ॾिसूं हाणे कुते जी कारीगरी उहो कहिड़ी थो कारीगरी पंहिंजी ॾेखारे ऐं किथे थो वेहे इंशाल्लाह कंहिंसां नाइंसाफ़ी बि न थियणु ॾींदासीं ऐं असां पंहिंजो राइट ते आहियूं काम कर मत दी ही वार जेका हिते मौजूदु आहे जेको तव्हां ॾिसो ही जेके आहिनि सवें जे तइदाद में जेके आहिनि मंसूर सां हिन वक़्तु तमामु गॾु आहे जेका हिन वक़्तु हीअ जलाल जी रोड सां जेका हली रही आहे ॾिसूं कुतो किथे थो तंग करे साॻियो कुतो जेको आहे बोहन खां सिंघी करे जेको आहे
पटीजन खां जलाल जी लिंक रोड ते चढ़ियो आहे, साॻे रोड सां हली रहियो आहे। हीअ सही राति 2:45 खां 4:45 ताईं 1 कलाक ताईं असांजो जेको यूसुफ हुई जलाल जो सदर आहे एडवोकेट मंसूर राजपर, उन जे घर भातियुनि खे यरगमाल भराए घर में हिकिड़े कमरे में बंदि करे सामान दामान खयो वियो ऐं रोक रक़म खई वई आहे। शाबाश शाबाश मोदी शाबाश। पोइ पहिरां सुबुह खयासीं, राति असुर जो जेको SSP नौशर फिरोज मीर उल्फोस साहब सां मुंहिंजो टेलीफोन ते राब्तो थियो। उन चयो मां थोरी अधु कलाक ते पहुचां थो। अधु कलाक जे अंदरि अंदरि जेको आहे मीर उल्फोस साहब पुॻो, जेको आहे पंहिंजी पुलिस टीम वठी फिंगर बि कराया आहिनि ऐं जियो फैंसी बि कराई आहे, लोकेशन वग़ैरह वठायूं अथऊं। तव्हां ॾिसूं वधीक छा थो थिए। सुबुह वरी पोइ पहिरों खयोंसीं, उहो पहिरों बि जेको आहे सियाल बोर्ड ताईं शहीद असद सियाल जी बोर्ड जेको लॻल आहे उस ताईं कुतो जेको पहिरों असां बि खणी आयासीं, कुतो बि उहो ई पहिरों खणी आयो। हाणे अॻिते ॾिसूं जेको हीउ पहिरों पटीजन खां मेन रोड सां हली रहियो आहे जलाल जी वारे सां। ॾिसूं कुतो किथे थो तंग करे। असां चवंदा त नाइंसाफ़ी कंहिंसां न थिए। कोई वाक करण जा असां बि शौक़ीन आहियूं। वज़न तमामु घणो वधी वियो, सो जेको आहे वज़न घटाइण जे लाइ काफ़ी ॾींहंनि खां कोशिशि जारी आहे। रहंदो सम्झी जो कुता आया आहिनि त उन्हनि सां गॾु हलनि, अञा सम्झो असांजी सम्झो वाक जो वाक बि थी वञे ऐं दोस्तनि खे सोशल मीडिया ते हीअ ॾेखारे रहिया आहियूं लाइव मंज़र, त उहे बि ॾिसनि त इनशाला कंहिंसां नाइंसाफ़ी न थियणु ॾींदासीं। अक्सर दोस्त चवंदा आहिनि त कुता कूड़ा आहिनि, कुता हीअं आहिनि, कुता हीअं आहिनि, काफ़ी संगत चवंदी आहे। पर हाणे अॼु असां निकिता आहियूं वरी कुतनि सां गॾु, ॾिसूं को बि मालिक वग़ैरह गॾियो न अथऊं। जीअं कुते खे मिटी सिंगाई वई पई उन वक़्त खां वठी दोस्त ॾिसनि पिया था लाइव जेको हलूं पिया था। सो ॾिसूं किथे थो दंग करे जेको आहे कुतो, पोइ ख़बर पइजी वेंदी उते त हा वाक़ई त हीअ क्रिमिनल माण्हू जो घरु आहे, हिन जा वास्ता तालुकात क्रिमिनल माण्हू सां आहिनि या न आहिनि। उन खां पोइ ई को क़दम खणिबो। बाक़ी कंहिं बि मज़लूम ग़रीब सां जेको आहे नाइंसाफ़ी थियणु न ॾींदासीं इनशाला। छो जो असां त अॻु में सम्झो इन ई मसइले में जेको आहे भाउ मंसूर असांजो दोस्त जेको आहे फुरियो पियो आहे रहंदो। असां चवंदासीं त कंहिं ते ज़ुल्म न थिए, कंहिंसां न ज़ुल्म कयूं। वार जेका गॾा SHO 82 मुनीर अहमद लिगारी साहब ऐं SHO पटीजन मोहम्मद असलम लिगारी साहब ऐं ॿी जेका यूसी खोई जलाल जी अवाम सेठ हाफ़िज़ अख्तर खोई जलाल जो जेको आहे अॻवान आहे उहो सेठ दीन मोहम्मद लाशारी साहब। उन खां पोइ जेको आहे काफ़ी अवाम जेका आहे पटीजन जी जेका हिन वक़्तु ऐं यूसी खोई जलाल जी अवाम जेका आहे मंसूर सां गॾु आहे, जेका हिन वक़्तु ई पहिरें सां हली रही आहे। हाणे जेको टेल शाख जे भर में हीउ सुरनि जो भठो आहे, कुतो हुते पुॻो आहे कची बाउंड्रीअ सां। ॾिसंदासीं अॼु कुते जी कारीगिरी त कहिड़ी थो कारीगिरी करे, किथे थो वेहे, ख़बर पइजी वेंदी। इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ जेको 1/2 किलोमीटर कुते बंदि कयो आहे, इहो असांखां पहिरियों जेको अॻिते पोइ थियो हुते न लधो असांखे, न पेरनि खां लधो। हुन खां पोइ ई कुता घुराया अथऊं। ॾिसी पियो थो हाँ सर हले हा जी बाबा जी बाबा हाँ सर बाकी हेलो
हिन वक़्तु जेको आहे कुतो जेको आहे ही बुर्दी पंप खां पोइते जेको बठो आहे सिरनि जो उते पुॻो आहे। दोस्तनि खे लाइव इन जे करे ॾेखारे आहियूं त ॾिसनि असुल हक़ीक़त जी बि ख़बर पइजी वेंदी ऐं इनशाला कंहिंसां नाइंसाफ़ी बि न थियण ॾींदासीं। हाँ वराए तो सर आवाज ना जी जी अरे बुटकी खोल नी। हाँ खुले ला हाँ नी। जी जी बाबा ठीक हाँ हाँ जी 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 भाऊ ॾिसे ई पियो थो मतलब भाऊ ॾिसे पियो थो। तव्हां कहिड़ा आहियो वॾा आज़ाद जा पवर लाड़काणे जा अच्छा हे कुता तव्हांजा पंहिंजा आहिनि या मालिक अञा ॿियो को आहे कंहिंजा आहिनि? अच्छा काम करो बुद्धि काम कर बेटा चेक कर सारी जगह शाबाश शाबाश मोती शाबाश 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 गुड्डू करे शाबाश हिन वक़्तु जेको कुतो आहे उहो बुर्दी पंप जे पोएं पासे ॾांहुं हिकु अठास पोयां जेको आहे हली रहियो आहे। ॾिसूं हाणे किथे थो दंग करे। इहो सुबुह अॼु 2:45 बजे PPUC खुई जलाल जे सदर आहे एडवोकेट मंसूर राजपर जंहिंजे घर में जेको आहे मंसूर होॾां फिरी जो हीअं जेको आहे घर में जेको आहे घर भातियुनि खे 4 हथियार बंदि चैनी वटि पिस्टल बि हुया। उन सां गॾोगॾु जेको आहे हिकु रंबो बि हुयनि हिकु पिलास बि हुयनि हिकु पेशकश बि उन्हनि सां गॾु हुयो ऐं उन खां पोइ जेको आहे 3 जे जेको हथनि खे आहे उहे ग्लव्स जेके आहे पातल हुया। हिक खे जेको ग्लव्स न पातल आहे उहो बि एतिरो माना शतरंग हुयो जो माना जर्सीअ खे हथो त उहा जर्सी खणी पातई ऐं जेका शइ पर्स मां जे पैसा पियो कढे त उहो पर्स बि खयो वियो न सो उहा शइ उते न छॾी अथनि। ग्लव्स पातल हुयनि। सो नाजाइज़ी थी आहे असांजे भाउ मंसूर सां जेको आहे हीउ वॾो जेको आहे सम्झो हिकु अॻु में असांजे जेको आहे ज़िले में बदमनी घणी आहे। उन खां पोइ जेको हीउ वाक़िया जेके थियनि था तमामु ॾुखोईंदड़ वाक़िया आहिनि त असां सम्झो हिन वक़्तु पंहिंजे घरनि में बि महफ़ूज़ न आहियूं। असां SSP नौशर फिरोज़ खां बि अॻिते जे लाइ बि इहो मुतालबो कंदासीं त परीजन में जेकर कुझु पुलिस नफ़री जेका आहे वधाई वञे। जेका पिकटूं जेके आहिनि पुलिस पिकटुनि ते वेहे कान थी। हिकु पुलिस घटि आहे ॿियो पिकटुनि ते वेहे नथी। काफ़ी जेके आहिनि जॻहियूं उते न वेहण जे करे बि थियनि था मसइला। हिन वक़्तु ॾिसूं जेको आहे शाबाश 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 त कुतो किथे थो वेहे। असां SSP नौशर फिरोज़ खां इहा बि ॻाल्हि कईसीं त मुतालबो था कयूं त जेको आहे पटीजन नुसरत केनाल ते जेको आहे राति जो 2 पुलिस वारा चौकीला ॾिना वञनि ऐं ख़ुशूसन जेके आहिनि कॉलोनियूं आहिनि जीअं ताज कॉलोनी थी वई बारानमरी थी वई पटीजन स्टेशन थी वियो पटीजन टाउन थी वियो ज़फ़र शाह कॉलोनी थी वई। काफ़ी जेके आहिनि हिते जॻहियूं आहिनि ऐं काफ़ी जेके आहिनि हिते जेके आहिनि अॻु बि माण्हू जा जेके आहिनि ॾोह थिया आहिनि। असां इहो ई मुतालबो कंदासीं त हिते जेके आहिनि 2 पुलिस वारा ॾिना वञनि जेका राति जो गश्त करे। तमामु जेके आहिनि ही मसइला थियनि था राति जे वक़्त में। काम करो शाबाश शाबाश शाबाश
ही वार तव्हां ॾिसो था त केतिरो पोइ हिते गॾु आहे हट पोइ हिते वेंदो त ॾिसंदासीं न इहो न आहे छो जो चिटो हूंदो त ॾिसंदासीं नी छो जो राति तारो पहिरियों नज़र ईंदो चवंदासीं शाबाश मोती काम करो काम कर बेटा शाबाश 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 ही नौजवान असांजा जेके आहिनि पुलिस जा जेके राति ॾींहुं पंहिंजो ड्यूटी करे रहिया आहिनि हिन वक़्तु जेको आहे ही बि असां सां गॾु मौजूदु आहिनि बिल्कुलु बिल्कुलु असांजी दिलनि में बि आहियो असांजा ॿाहिरि बि आहियो असां सां हर वक़्तु गॾु बि हूंदा हो हिन वक़्तु जेको हीअ असांजो मोती आहे हिते पुॻो आहे ॾिसूं शाबाश अरे हितां वटि रुॻो मोती आहे या गुलर बि अथव भाऊ इन सब ट्रेन हा अंतरे नहीं देखा अच्छा अंतरे नहीं उंगार जाते हैं कि हिन खे तव्हां प्यार में भला छा सॾींदा हो मोती सॾींदा हो गुलर को हुजे त हिते बि आहिनि ॿ टे त असांखे बि हिकिड़ो को हथु करे ॾियो गुलर हा हिकु ॿ गुलर हथु करे ॾियो हिकु ॿ ताज़ी हथु करे ॾियो हाँ हाँ बाबा हिन वक़्तु कुतो जेको आहे एरेस गुलाम हैदर बुर्दी खान साहब जो जेको पंप आहे उनजे पोएं पासे ॾांहुं फिरी रहियो आहे ॾिसूं जेको आहे कुतो किथे थो दंग करे हिन वक़्तु ॾिसूं मोती हली रहियो आहे मोती किथे थो दंग करे ॾिसूं बाबू जंग जा शींहं हूंदई ये आम जेका आहे मोती अब शाबाश मोती शाबाश बेटा शाबाश मोती शाबाश 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 कुत्ता बंद कर पाजा कुत्ते के रटन कुत्ते बंद कर इन्होंने हाँ हाँ कुत्ते के परे तू परे या तू कुत्ते का शाबाश मोती कत्ता कुत्ते के सर कर बस सड़ी मोती शाबाश शाबाश बेटा छड़ी 2 मिनट बोले हाँ भाई ठीक है हाँ ये वार जेका हिन वक़्तु रेस गुलाम हैदर जे पंप जे पोयां बीठी आहे ऐं कुतो जेको हिन वक़्तु मोती शाबाश मोती अब शाबाश शाबाश बेटा शाबाश मोती मिट्टी वाला से कैसे ऊपर इधर आ। शाबाश शाबाश बेटा शाबाश शाबाश पोइते था तूं थोरो पोइते थी तो ॾिसूं करते सी तो चेक करे शाबाश मोती कंट्रोल लगो थे इधर आ। शाबाश 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 मोती काम करो काम कर मोती शाबाश कुत्तो तो बंद कराया ला कारे कुत्तो वाला कुत्ते तेरे मोती ने न इधर हाँ हाँ मोती बटन से बटन ऐसे करे वालेकुम सलाम क्या चालो हमें पता ज्ञान जरूर पड़े बंद कर बाबा होना किधर चक्कर लगे पते कर कुत्ते के होने जाने जगह छड़े भी सब भाई शाबाश 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 मोती शाबाश 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 बेटा शाबाश 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 मोती देख मिट्टी बस आने
ये गुल्लर खणी में घर बाबा लोग किथे पकड़ो आणि अरे छां करे की तुम्हारी शाबाश 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 तू पुत्र है रे जना वो थर ये थी भली हाँ हाँ अब तो है थी हाँ हाँ तो छड़ो हाँ हाँ छड़ो बाबा बाऊ कढो मु साउ तो छड़ो छड़ो हाँ शाबाश हाँ हाँ तू कुत्ते लागे न बाबा अदा तू पोते थी थोरो मां तो खड़ी पर भी थोरो रगमिया 2 मिनट भला भला 2 मिनट तू हेरी थी 2 मिनट तू हेरी थी पोते थी तू थोरो हाँ हाँ शाबाश मती शाबाश शाबाश बेटा शाबाश कुत्ते लागे हाँ हाँ तो पाया बंद कर कुत्ते हणे से मती कुत्ते हणे परते के तू हेरे थी बल छड़ी तू गरम ही न मन तू हेरे थी आजा कुछ कोन थींदो मां बीठो आनी बाबा साहब विंडो भली तू हेरे मां यान तू ना तू हेरे थी साई तू कोते हेरी भी ना तू हेरे तो जो अटे हलंदो भला तो के और पोते थी भी साहब विंडो तू चाचा गाल बता तू घर में कितेगा तो कराए न बाकी बेवर महबूबा थोड़ा हेरे थी थोड़ा तो करा कुतो चेक करे सके निकली कुतो कंपा जो कने खाने दो बाबा भली हो जाए पर मैं पर्दो कराया था जो कुत्ते के तो अगर मैं बोले ने कोयो पाचम छड़ी से तू कुत्ते मात का डिस्को कुत्ते भी तो वैसा झालू ना बंद करायो ना बंद तू कुत्ते बंद तो करा तो चेक करे थी सके निकली भी बाबा तू पर्दो करा आधा 2 मिनट मिट्टी संगा 2 मिनट भी जी खड़िया तू सुन चल बाबा तू कहो ही जा बम्बो दिसो ना छड़ो 2 मिनट असा बीठा हूं जाम हलन तो ने कटे हाने ता थोड़ी सारी गडे आलो थी सके निकली भी वने बीठो बाबा निकली परे करने के बाद मती शाबाश शाबाश बेटा शाबाश आणि वो के बने तो माता का मैं थी तुमने हेरे हेरे थे ना तो मैं तो जगह करी तू घर में ना बने मैं वो तू क्या थे ना कि पते कर भला आए परे बैठा हूं अरे माखी तो बेटी का खाने आए कुत्ते साहे भला तू हेरे अरे के भाजी कल मती भाजी कल 2 मिनट सब्र करो भाजी कल हां वो तो कटा अगे में पहुंचे असा पोयो आसेस ओ हले पे तो लाइव सब्री जो कलेक्शन पे था बाबा से मालिक ही गाइड कुत्ते सालन को हलन कुत्तो भी हां हां चयो पुलिस गाड़ी को असा करता है पुलिस वाले छोरे के पकड़ो कुछ खंदा वालो न न न कंदो बाबा असां वेठा हूं नी कुछ न कंदो दिमाग खराब कुछ न थींदो पान तो कुत्ते के तो ता वरी मिटी संगा बाबा छडीता से मसलो ही नहीं कुत्ते को भली साहब बचे दिसे गड कुत्ता पाया परे कर हाँ हाँ आजा कुत्ते के 2 मिनट अंदर कर कुत्ते के वरी तो ता मिट्टी दी से मिट्टी डारे सवारी पोया खा हाँ सीखा नहीं दी हाँ, हाँ। से सजी पाड़ो आ संगत आ सब गाला या गाल काने पर कुत्तो गाइड खा सवार न हलंदो आ तवाके 14 मिनट भी हो तो सजो मानू मत बोलो न न चगा को मसलो ना है को मसलो ना कुत्ते के वरी ता मिट्टी रे था कौन दा जाऊं कुछ न थींदो घबरा नहीं निशे खा टेंशन न वठो बाबा असां जा ही भी पाड़े जान को बारो को ने को जो चीजे निकल शेरा जा कुत्ते जे करे सतो दा को पर तवा जेतो हलो कुत्तो गाइड सा गड बाबा ने पोते आता बीता जी दाऊ न न दाऊ को नन के कौन था घर खाली का न न लड़के गई थी मैंने जज्बाती कोन रणी मुकान वधी गई मुकान पर चौड़ जो मत न कंदो आ तू रहने थी कुत्ते को अरे बाहर हुआ
ॿाहिरि माण्हू को बि कोन्हे साईं कम अचे कुत्ते वारो अचे भली सरकार अचे भली घर घुमे छा कर भली अचनि बाबा उन्हनि खे हक़ आहे न असांखे माण्हू पए के पुलिस वारा हलो न पुलिस भली सही स्टाफ आया भली हुजे माण्हू कढो भई हलो भली हुजे उन्हनि खे चओ त माण्हू हलो हा 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 बंबू चइनि माण्हुनि खे पोइते हलनि हलो हालो हाणे मोटायो पोइते बसि माण्हू कोई न अचे चजा को इतराज़ हुजे त कुते खे वरी मिटी ॿुधो ॿुधो मिटी ॾेई हिकिड़ो मिंट भली तव्हां पंहिंजी कार्रवाई न न न ॿुधो जे तव्हांखे इतराज़ आहे ॾिसो नी त असां कुते खे वरी हुतां खां मिटी ॾियूं मिटी खयो आहियूं असां उतां खां ॿुधो हिकिड़ो ही गॾो कुते सां ॿियो मां हुउसि जेको तव्हां लाइव ॾिसंदो ही सॼो हले पियो हिन वक़्तु उतां खां आया आहियूं जे तव्हांखे इतराज़ हुजे त प्लेटुनि खां कुतो जंहिंमहिल बीठो ॿुधो ॿुधो ही सिर्फ़ु इन जे करे कुते सां ॾिसो नी ॿुधो ॿुधो चजा कुते सां ही गॾु इन जे करे हुयो त थी सघे तव्हांजो कुतो मथां हुनखे वराए हाणे जे तव्हांखे ॾिसो ही सभु बीठा हो जे तव्हांखे इतराज़ हुजे कुतो वेझी वियो आहे बाक़ी ॻाल्हियूं पोइ बिल उहे ॻाल्हियूं कोन भली सही को जेकॾहिं बाबा चओ त ही कुतो वरी खणी भली सिंगार त पोइते वञी छॾियो ख़बर आहे कुते खे डबल वरी छॾना कुतो ईंदो ईंदो हिते ईंदो इहा असांखे ख़बर आहे त कुते खे ॿियो दफ़ो कुतो करे कोन हिते ईंदो छो त इहा ॻाल्हि असांखे यकीन आहे असांखे हलियाऊं इन कुतनि सां गॾु बाक़ी रही पाड़े जाऊं बाक़ी जेको आहे इन ॻाल्हि जो कोन्हे असां बिल्कुलु उहो करे था वठूं बिल्कुलु कंदासीं कुते वारे पासे रहो भली 10 दफ़ा छॾियूं कुतो ईंदो साईं हाणे सभु बीठा हो न का ॻाल्हि कोन्हे असां सभई पुटनि समेत असां वेठो आहियूं हा सही आहे ठीकु आहे साईं सही आहे बिल्कुलु सही आहे छा ही बि पाड़े जा आहिनि हाणे हा पोइ वधीक मंसूर सां मिलूं था बाक़ी पाड़े जा आहिनि चाचारा गॾिया पिया आहिनि घर घरनि में आहिनि हा हा जेको बि पाड़े जो मामलो थींदो असां हर ॼणे लाइ तयारु आहियूं कुते जे करे असां लुड़ न कंदासीं सही ठीकु आहे ठीकु हुकुम